काछे समेत खीरथर जे जाबलू पट्टी में बरसात जे ज़ोरदार वसकारे बाद नए गाज समेत 10 खां वधीक नयूं वही आयूं। जॾहिं त नए गाज में पाणी जे ज़ोरदार वहकिरे वाही पांधी जोही रोड खे माछी ढोरे वटां हिकु भेरो वरी टोड़े छॾियो। साॻी रीति काछे जे ॻोठ ड्रिगबाला खां जोही वेंदड़ रोड पिणु गाज जे पाणी में लुढ़ी वञण सबबि काछे जे 200 खां वधीक ॻोठनि जो दादू जोही समेत ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे, जंहिंजे करे इलाइक़े वासियुनि समेत काछे जे तफ़रीही माॻ गोरखियल स्टेशन ते वियल सयाहनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॿिए पासे नए गाज जो पाणी ॻोठ बहावल बबर जाम बबर शेरखान टालपुर छिड्री यार मोहम्मद लुड खे चौतरफ़ घेरे में आणे छॾियो आहे ऐं ॼाणायल ॻोठनि जा रहवासी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त सवें ॻोठनि जो दादू जोही समेत ॿियनि शहरनि सां ज़मीनी रस्तो कटिजी वञण बाद मुसाफ़िर ऐं मरीज़ सख़्त परेशानी जे वर चढ़ी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त जोही वाही पांधी रोड ऐं ड्रिगबाला रोड खे नए गाज जे वहकिरनि वटां मोरियूं न हुजण सबबि सदाईं नए गाज जे पाणी में रस्ते जो बंदि थियणु मामूल बणिजी वियो आहे। हुननि सिंध हुकूमत समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि खां रस्ते जे फौरी तौर ते बहाली जो मुतालबो कंदे चयो त जोही वाही पांधी रोड ऐं ड्रिगबाला रोड खे वहकिरनि वटि मज़बूत मोरियूं ठाहे मसइले खे मुस्तक़िल तौरु हल करे रहवासियुनि जूं परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। बशीर बिरहमानी ऐं GM लुंड, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, काछो।